जमायत इस्लामी के अगवान हाफिज़ नईम रहमान वज़ीर आज़म से राब्तो कंदे अॻूणे सेनेटर मुश्ताक अहमद ऐं संदसि साथियुनि जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं तेज़ करण जो ज़ोर भरियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॻूणे सेनेटर की बाज़ियाबी की ज़िम्मेवारी इसाक डार हवाले करे छॾी। जमायत इस्लामी के अमीर ट्रंप के 20 नुक़्तनि वारे अमन मनसूबे ते क़ौम तरफ़ां ख़दशनि जो इज़हार कयो आहे। इस्लामाबाद नेशनल प्रेस क्लब ते पुलिस छापे ऐं सहाफ़ियुनि मथां तशद्दुद वारे अमल के CPNA ऐं PFU जे दहशतगर्दी करार ॾेई छॾियो। सहाफ़ी तंज़ीमुनि तरफ़ां वाक़िए में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। सहाफ़ी तंज़ीमुनि चयो त मुल्क में सहाफ़ियुनि खे क़त्ल करणु बंदि कयो वञे। सहाफ़ियुनि मथां दबाव विझण ऐं उन्हनि जे इज़हारे राय वारी आज़ादीअ खे न दॿायो वञे। IG इस्लामाबाद चयो आहे त सहाफ़ियुनि जी इज़त ऐं एहतराम करणु मूं लाइ इंतहाई अहम आहे। IG इस्लामाबाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इस्लामाबाद नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि ते तशद्दुद वाक़िए जी जांच जो ऐलान कयो आहे। सहाफ़ी तंज़ीमूं राब्ते में आहिनि। हिकु सहाफ़ी तरफ़ां सवाल कयो वियो त पुलिस खे तशद्दुद जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे, जंहिं ते IG इस्लामाबाद जवाब ॾिनो त जांच टीम CCTV फुटेज ॾिसण खां पोइ मामले जी मुंड ताईं पहुचंदी। मां पाण बि सहाफ़ी रहियो आहियां। प्रेस क्लब ते पुलिस जे छापे जी जांच ज़रूरु थींदी। शिकारपुर वेझो क़ौमी शाहराह बाईपास वटि ख़ौफ़नाक रोड हादसे सबबि 7 माण्हू फौत थी विया। भाॼियुनि सां भरियल ट्रक रोड ते कटी थियण सबबि 7 माण्हू चीबाट जी फौत थिया। पुलिस मूजिबि हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश थियो आहे। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे ज़रूरी कार्रवाइनि लाइ अस्पताल मुंतक़िल करे ट्रक तहवील में वरिती आहे। जांच खां पोइ नतीजा साम्हूं ईंदा। भारत में जारी वर्ल्ड पैरा एथलेटिक्स चैंपियनशिप दौरान अलग अलग वाक़िअनि में 2 कोचिस के रोलू कुतन ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। भारत के न्यू दिल्ली में जवाहरलाल नेहरू स्टेडियम में रोलू कुतन कीनिया के कोच डेनिस महांजो और जापानी असिस्टेंट कोच मेको ओटोमास्टो के कुते ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। चैंपियनशिप टूर्नामेंट की शुरुआत खां हिन वक्त ताईं रोलू कुतन के ॾाड़ण वारे वाक़िअनि की तादाद 5 थी वई आहे, जॾहिं त कुते ॾाड़ण सबबि 3 परदेही समेत 2 भारतीय शहरी भी मुतासिर थिया आहिनि।